गर्दन जी ब्राह्मण पंहिंजे हथनि सां बुत पाण बनायो तंहिंजी करे थो बंदगी सिर शीस निमायो गम दिल अफ़सोस ज़ाहिद खे शर्म न आयो वो चए मिसल अल्लाह खे घणी ॻोल्हे वक़्त विञायो आए पंहिंजो पाण अरवाह अंदर में आहे पंहिंजो पाण अरवाह अंदर में ओ गोली छो थो गोठन में तंद मिजाज़ी तां सोया सीने में तुझो ई तो साण नाहे को बे पासे तू आही पंहिंजो पाण नाहे को बे पासे तू आही पंहिंजो पाण ओ जान विञाए जान वरी लिकी थो लटन अदा ॾाढो सुकून आहे साईं जी दरगाह ते ॾाढो सुकून मिली वियो हा बादल ही वॾा वली आहिनि हिते जेको बि ईंदो आहे उनजी दिलि वापसि वञण ते चाहींदी ई न आहे असांजी दिलि बि आहे चए थी त हिते आस्थानो खोले वेही रहूं काजल दिलि त ईअं ई चवंदी पर ही दुनिया जा कम हिते वेहण ई कोन ॾींदा साॼा हवालनि खे त हाणे हलूं बी छो अदा छा थियो अदा मूंखे पोइते हिकु हमरा बेहोश नज़र पियो अचे हिते अदा काथे हूंदो तुंहिंजी अखि तिरकी हूंदी मूंखे नज़र आयो आहे हल ठीकु आहे त पोइ गाॾी फेरायूं ठीकु आहे फेराए गाॾी अदा ही लाश त ज़फर खान जे भाउ आकाश जो आहे अदा भोताड़ जी दुश्मनी त कंहिं सां बि न आहे हिनखे पोइ कीअं मारियो हूंदो अदा पोइ हिनखे खण त हिनखे हिन जी मंज़िल ते पुॼायूं न अदा न हिनखे पंहिंजी मंज़िल ते पुॼायोसीं त बेगुनाह असां फासी वेंदासीं छो मूंखे तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ई न आई के त भोतार ज़फर खान वटि पुॼायूं असांखे भोतार ज़फर खान त छॾींदो पर नादर खान न छॾींदो उबता सुबता वक़्तु ॾेई ही खून असांजी गिचीअ में विझंदो अदा ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे त निकिरण जी कयूं असांखे कोई ॾिसी न वठे ठीकु आहे ॻाल्हि तुंहिंजी सही आहे निकिर ए हाल हवाल कम जो छा थियो भोतार तुंहिंजो हुकुम खपे बाक़ी कम पको थियल आहे वाह दादन वाह अॼु त हार पाराइण जहिड़ो आहे हाणे सौट खे ख़बर पवंदी कंहिंजी इज़त ख़राब करण जो नतीजो छा थींदो आहे जेसीं ताईं सौट खे हिन ॻोठ में ख़्वार ऐं ज़मीन न कंदुसि तेसीं ताईं हिन दिलि खे सुकून कोन मिलंदो भोतार तुंहिंजो हुकुम खपे बाक़ी भोतार ज़फर खान खे त 1 मिंट में ख़त्म करे छॾियो ना दादन ना इहा फिल्म असांजी गिचीअ में फिट थी हूंदी ना हिन दर्जा रहंदासीं ना हुन दर्जा असांखे इहा रांदि हिक में खेॾणी पवंदी जीअं
जीअं नाक भी मरे लठ भी बचे। ठीकु आहे भोतार, जेको तुंहिंजो हुकुम। भोतार भोतार ज़ुल्म थी वियो। ख़ैर त आहे कमदार, छा थियो आहे? भोतार नंढे भोतार खे अलाए कंहिं मारे छॾियो आहे। छा कमदार तूं हे छा थो चईं? हा भोतार, इहा ॻाल्हि सची आहे। आकाश खे अलाए कहिड़े ज़ालमनि मारे छॾियो आहे। कमदार इहो वाक़ियो थियो किथे आहे? भोतार रोड वारी ज़मीन जे पासे में थियो आहे। पोइ अच कमदार हलूं। राजल ख़ैर त आहे, अॼु तव्हां ॾाढा मायूस पिया नज़र अचो। हा अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। मूंखे चरियो न कयो, तव्हांजा चेहरा ॾाढा मायूस पिया नज़र अचनि। आधा ॻाल्हि इहा आहे त अगरि तूं होतिरी पाणी पिया सभिनी जा ॻाल्हि इन्हनि में का ॻाल्हि ज़रूरु आहे जो मूंसां सची नथा कनि। अॻ में इन्हनि खे मायूस कॾहिं बि मूं कोन ॾिठो आहे। हा भले अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, घणो न सोच। आकाश, आकाश तोखे कंहिं मारियो आहे मुंहिंजा भाउ? जेसीं ताईं मां तुंहिंजो पलांत न कंदुमि तेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुमि। अदा ॻाल्हि ॿुधीअ थो, वॾो ज़ुल्म थी वियो आहे। ख़ैर त आहे गुज़ार, छा थियो आहे? भोतार ज़फर खान सां ज़ालिम वॾो ज़ुल्म करे विया आहिनि। उनजे भाउ आकाश खे मारे छॾियो अथऊं। छा गुलज़ार आकाश मरी वियो आहे? भोतार सां इहो ज़ुल्म कंहिं कयो आहे? भोतार जी दुश्मनी कंहिंसां कान हुई। इहे लिकिया दुश्मन कहिड़ा आहिनि? भोतार ज़फर खान जी दुश्मनी कंहिंसां बि न आहे, पर नादर खान भी कंहिंसां रहायो न आहे। इहे दुश्मन नादर खान जा हूंदा। इहा ॻाल्हि तुंहिंजी बिल्कुलु सही आहे, ईअं ई थी सघे थो। हालार भोतार ज़फर खान जी दुश्मनी कंहिंसां बि न आहे, पर नादर खान भी कंहिंसां रहायो न आहे। इहे दुश्मन नादर खान जा हूंदा। और नादर खान तो उन्हनि खे बख़्श कोन कंदो, ज़रूरु उन्हनि खे तो उबतो ई टंगींदो। जेसीं ताईं नादर खान खे ख़बर पवे त इहे लिके जा दुश्मन कहिड़ा आहिनि, पोइ उन्हनि खे उबतो टंगींदो। छॾियो, घणे सोचण खे पाण ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे सालार, तूं इन टाइम सां थोरो माल घुमाए आ। न अदा, जाॾा काॾो नादर खान जो फ़सुलु आहे ऐं उन जा माण्हू कावड़ कनि था। दादनि चयो त ॿीहर तव्हांजो माल न अचे, जे ॿीहर आयो त असां बर्दाश्त न कंदासीं। अदा कुझु बि न थींदो, तूं रुगो माल जो थोरो ख़्यालु रख। अदा ख़बर ई नथी पए त माल वञी नादर खान जी ज़मीन में पवे थो। अलाह ख़ैर कंदो, अदा तूं माल खोले वञ। नादर खान तुझी ज़रूरत कीअं थी आहे? तूं मुंहिंजे चौखट ते कदम रखियो आहे। मां तव्हांजी हमदर्दी लाइ आयो आहियां। नादर खान मूंखे न खपे तुंहिंजी हमदर्दी, जाॾो जो आई ताॾे हलियो वञ। सौट ज़फर खान थधो थी, मां तव्हांजी रत आहियां, धारियो न आहियां। जॾहिं इंसान जी कल थिड़ंदी आहे त उहो इंसान छितो थींदो आहे ऐं हुनखे पंहिंजनि जी सुनात छॾाइजी वेंदी आहे। उहो इंसान रत जो प्यासो थींदो आहे। तव्हांखे ग़लति फहमी थी आहे, मां अहिड़ो इंसान न आहियां। हाणे सफ़ाई ॾियण जी का बि ज़रूरत न आहे। नादर खान निकुर मुंहिंजे बंगले मां, न त बेइज़्ज़तो करे कढंदोमांइ। सौट इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे ख़ुदा जे हथ में आहे, तूं कंहिंखे छा फ़ैसिलो कंदे? मां सम्झां थो इज़त ऐं ज़िलत मुंहिंजे ख़ुदा जे हथ में आहे, पर माण्हू पंहिंजी इज़त पंहिंजे हफ़ालनि जे करे मिटीअ में मिलाईंदो आहे। सौट बिल्कुलु, मां हाणे वञा थो, पर आका जा क़ातिल तोखे न मिलनि, मूंखे ज़रूरु यादि कजां। दुनिया
दर्दन जी दुनिया दर्दन जी दुनिया दर्दन जी